अम्मा बाद हीअ इख़्तिताम साल जी मजलिस आहे। अव्हांखे मालूम आहे त हर साल शागिर्दनि जे तरफ़ां ॿ मजलिसूं थींदियूं आहिनि, हिकु ज़ुल्हज जे मोकिलनि में ऐं ॿियो सालाना मोकिलनि में। अॼु जेका मजलिस थी उन में संगत नज़म ऐं नसर में पाण मल्हायो आहे, जंहिंमां काफ़ी उमेद थी वई आहे त इनशा अल्लाह मैदान ख़ाली न आहे। असांजा ही नींगर अदब जे ॿिन्ही सिन्फ़ुनि नसर ऐं नज़म में इनशा अल्लाह पाण मल्हाईंदा। शाइरी बि हिकिड़ो मलको आहे, किंजा शाइराणा ज़हन थियनि था, पोइ शाइरीअ जो इल्हाम थिए थो, इल्काउ थिए थो। के वरी शाइरीअ खां बिल्कुलु परे आहिनि, जिन जो नसर ते घणो ज़ोर आहे। अयाज़ शेख वरी ॿिन्ही ते दस्तख़त रखे थो। उस्ताद बुखारी रुगो शाइरीअ में कमाल आहे त इब्राहिम जो खे शाइरी नथी अचे, हिते बि ईअं आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, मां हिकिड़ो किताबु सईद अताला शाह बुखारीअ जो ॾिठो आहे सवातुल इल्हाम जे नाले सां, जंहिंमें शाह साहिब जी शाइरी गॾु कई वई आहे। उन में उहे बि शेर आहिनि शाह साहिब जा जेके सॼी ज़िंदगी में पूरो न करे सघियो। माना हिकिड़ी सिट लिखे, ॿी सिट उन न आई या मौक़ो न मिलुसि। जीअं अॼु ताईं मां क़सीदे बुर्दे जो मंज़ूम सिंधी तर्जुमो जेको शुरू कयो 40 बेत त वरी पूरो कोन करे सघियो आहियां, छो त कॾहिं कॾहिं इल्काउ थींदे थींदे माण्हू रुकिजी वेंदो आहे, उन न ईंदी आहे सिट। हिकिड़ो अरबीअ जो मशहूरु शाइर हो, उन काफ़ियो शाइरी जो रखियो, मारिकू सारिकू हालिकू। पोइ ईअं जीअं हिकिड़ो शेर ॿिनि बेतनि ॿिनि सिटुनि ते मुश्तमिल थींदो आहे। पोइ आख़िरी जेको बेत हुयो जंहिंमें 2 मिसरा थींदा आहिनि, त आख़िरी मिसरो न पियो अचेसि। पोइ पिछाड़ी में हाणे काफ़ियो न पियो लभे, उन मजबूरनि चवणो पियो त ज़ोजती तालिकू। छा कई पिणा पंहिंजो ज़ाल खे तलाक ॾेई छॾी, चई त छा कयां, शहरु ई न पियो ठहे। असांजो चाचा मरहूम मुंहिंजो सहुरो उस्ताद अब्दुल अलीम साहिबु, ॿियनि उस्तादनि बि ॾिठो, उस्ताद ख़ैरुन साहिबु मज़ाही तबियत जो हूंदो हो, शाइराना तबियत हुयसि। उन बि हिकु दफ़े शेर ठाहियो, भॼां थो मस्तु चश्मनि जे लाइ, भॼां थो मस्तु चश्मनि जे लाइ, जीअं गाबीअ लाइ गाबो। भॼां थो मस्तु चश्मनि जे लाइ जीअं गाबीअ लाइ गाबो, ड्रिजां थो तेज़ नज़रुनि खां। हाणे असांजे रूबरू जी ॻाल्हि आहे, हाणे अॻिते ठहेसि ई कोन, काफ़ियो बि त मिलाइणो आहे न। ड्रिजां थो तेज़ नज़रुनि खां, ड्रिजां थो तेज़ नज़रुनि खां, जीअं अम्मा खां बाबो। माशाअल्लाह, तव्हांखे शाबस आहे। इहे जेके तव्हांजूं लिखतूं आहिनि, उस्ताद सलीमुल्लाह साहिब खे गुज़ारिश आहे त इन्हनि खां गॾु करे थी सघे थो अॻिते कंहिं मजिले में मख़ज़न में ॾियूं, उन्हनि जी इस्लाह थोरी करे, बल्कि कंपोज़ हाणे ई कराए छॾियो, छो त अॼुकल्ह सहूलियत काफ़ी आहे कंपोज़िंग जे सिलसिले में। दौरे हदीस जे शागिर्दनि जे तरफ़ां विछोड़े वारो गज़ल ॾाढो मुतासिर कयो, पर ज़मानो वक़्तु गुज़रंदे देरी कान्हे। तव्हांजा त हिते 8 साल 10 साल गुज़रिया आहिनि, पर मूंखे हीअं यादि थो अचे त मूंखे ई हिते 35 साल आहे। उस्ताद अब्दुल अलीम साहिब खे त मां सम्झां थो त साईं 50 साल त थी विया हूंदा तव्हांखे हिते मथे, माना जेकॾहिं पढ़ण खे बि शुमारु कजे। हा, 88 में आया हो तव्हां, 65 में, त हीअ 25 माना 60 साल थी विया। सॼी ज़िंदगी उस्ताद साईं मदरसे खे ॾिनी आहे। इहे 60 साल बि त गुज़रिया। बहरहाल छा बि हुजे, दौरे हदीस जी हिकिड़ी संगत थिए थी, मुंड खां वठी गॾु, पोइ वरी पिछाड़ीअ में हितां विछोड़ो थिए थो। हीअ त रुॻो आरज़ी विछोड़ो आहे, इंसान खे त दुनिया ई छॾे विछोड़ो करिणो पवे थो। उन जे लाइ बि को ॾींहुं मुक़ररु आहे जंहिंजी मालूमात असांखे न आहे। असां जेको या तव्हां जेको पढ़ियो आहे उस्तादनि वटि, उहा हिकिड़ी अमानत आहे।
जेका अॻिते वधाइणी आहे, पेश करणी आहे, पहुचाइणी आहे पोयरनि खे। छो त इहो सिलसिलो जेको रसूल सल्लल्लाहु खां वठी शुरू थियो आहे, चाहे क़ुरान हुजे, चाहे हदीस हुजे, चाहे फ़िक़े हुजे, नसलनि बाद नसलनि, तबक़नि बाद तबक़, करननि फ़करननि मुंतक़िल थींदो अचे पियो। इहा अमानत उस्तादनि तव्हां ताईं पहुचाई आहे, हाणे तव्हांखे अॻिते पहुचाइणी आहे। ज़रूरी न आहे त सभु मुदरिस थियनि, ज़रूरी न आहे त सभु उस्ताद थियनि, पर दीन खे, तबलीग खे, इल्म खे हमेशह ज़हन में रखो। तव्हां जेकॾहिं किथे हलाल रोज़ी कमायो था, कारोबार करियो था, मज़दूरी कयो था, उहो बि इबादत आहे, पर उन सां गॾु दीन खे बि ज़रूरु यादि रखिणो आहे। निमाज़, ज़िक्र, दुआ, इहे ख़ुदा परस्तीअ जा उहिञाण आहिनि, इन्हनि खे कॾहिं नाहे विसारूं। मौलाना उबैदुल्लाह सिंधी फरमाईंदो हो त हीउ जेको क़ादरी सिलसिले जो ला इलाहा इल्लल्लाह वारो ज़िक्र आहे, इन मूंखे एतिरी कुवत बख़्शी जो रूस जे वॾनि सियासी उहिदेदारनि सां मां ॻाल्हाईंदे मूंखे को परवाह न हूंदी। तव्हां भली गुनाह कयो, को बि मोबाइल ॾिसण जो या ॿिए के बदमाशियूं, पर तव्हांखे जेकॾहिं अहसासु पैदा थिए ऐं वरी क़ुर शरीफ़ जी तिलावत कयो, ज़िक्र अज़कार कयो, सच पुछो त तव्हांखे उनजी नूरानियत महसूसु थींदी, उनजो फ़ाइदो महसूसु थींदो। तंहिंजे करे पंहिंजे ज़िंदगीअ में हर रोज़ु कुझु वक़्तु कढी करे अलाह जो ज़िक्र करियो, दुरूद जो हिकिड़ो वक़्तु मुक़ररु कयो या अंदाज़ मुक़ररु कयो, 100 दफ़ा दुरूद पढ़णो आहे, या इस्तिग़फ़ार जी तस्बीह आहे 100 या 200 दफ़ा हिकिड़ो मुक़ररु कयो पाण ते। अहब्बल आमाल इंदल्लाह अदवमु आहे, अलाह साईं वटि प्यारे में प्यारो अमल उहो आहे जेको हमेशह जी ज़रूरत कजे। मां तव्हांखे नथो चवां त हर रोज़ु 20 रकातूं शुरू कयो, तव्हां करे न सघंदो, पेट थकिजी पवंदो। थोरो हुजे पर उहो तमामु सां हले, तव्हां त असांजो ख़ात्मो ईमान ते थिए। काफ़ी हुकूक इंसानी अहिड़ा आहिनि जंहिंखां असां ख़ुसूसन दीनदार तबिको थोरो गाफ़िल आहे, जिन जे लाइ मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त तव्हांजे ओड़े पाड़े में जेकॾहिं को बीमार थी थो पवे त तब पुरसी जे लाइ ज़रूरु वञो, उनजो फ़ाइदो थींदो, उनखे अहसासु थींदो, मुहबत बि वधंदी। ॿी ॻाल्हि आहे त सलाम घणो करियो, माना कंहिं सां बि लंघो गुज़रो अस्सलाम वालेकुम चओ, जेको असां सफ़ा छॾे ॾिनो आहे। जेकॾहिं को वफ़ात करे थो वञे त उनजे जनाज़े में शिरकत ज़रूरु करियो, पंहिंजे वसां उनजे तइज़त जे लाइ वञो। इहो इंसान जे ॾुख में ख़ुशीअ में दावत को ॾिए थो त क़बूल कयो, बसि असांखे इहो पोयूं थोरो उन ते अमल आहे, बाक़ी ॿियनि ते अमल एतिरो कोन्हे को। दावत तव्हांखे को ॾिए, पोइ जहिड़ो बि आणे त उनजो विॾ न कढो, विॾ सम्झो था माना ऐब न कढो। असांखे ॿुधायो मोहम्मद अब्बासी कलोड़ो हूंदो हो तालिबानियुनि जो, त जीप वठण जे लाइ असां साईं ॿेर वारनि सां गॾु असां वियासीं बलोचिस्तान। उते हिकिड़े माण्हूअ साईं ॿेर वारनि खे दावत कई, साईं मुंहिंजी दावत खाओ। पोइ असां वियासीं दावत ते, हुन मानी रखी, लूण बि रखी वियो, वरी हले वियो घरु। की असां इन इंतज़ार में त हीअ त इब्तिदा आहे, हाणे त मुर्ग शुर्ग त ईंदा। पर पोइ हज़रत साईं ॿेरान चयो बाबा बसि दावत इहा ई आहे, खाओ। उहो मानी गबो भञी लूण सां लिवोड़े खाऊं, खाधोसीं, ऐं वाक़ई उन वटि इहा ई दावत आई। सम्झा ॻाल्हि? पोइ जेको बि तव्हांखे पेश करे त उहो क़बूल करणी आहे, उनजी विॾ नाहे कढणी। हिकिड़ी अख़लाक़ियात थिए थी न, उन अख़लाक़ियात सां ई जहान हले थो। ऐं कंहिंखे बि महसूसु कनि न ॾियो, कंहिंजी दिलि आज़ारी न करियो, कंहिंखे रंजायो न, कंहिंजी गिला न करियो। जेकॾहिं का कंहिं में ऐब आहे त उनखे अकेलापे में भली सुठे तरीक़े सां चओ जो हू महसूसु बि न करे। इहे हिकिड़ा इंसानियत जा अहिड़ा मयार आहिनि जिन सां असां पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारे सघूं था। इंसानु जॾहिं थोरो वॾो थिए थो, हाणे तव्हां ते त का फ़िलहालु पाबंदी माइटनि तरफ़ां कान्हे, पर अॻिते तव्हां ते ईंदी,
माली लिहाज़ सां बि कर्ज़ु तव्हां वठंदव या कर्ज़ु ॾींदव, ईअं बि थींदो। त पोइ जेके कर्ज़ु वठंदड़ धुरियूं आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके ग़रीब आहिनि, जंहिंमें ॾियण जी वुसअत कान्हे का। ॿिया वरी एतिरा ग़रीब कोन ॾेई सघंदा, पर फ़िलहालु उन्हनि वटि गुंजाइश कान्हे का। त जंहिंकॾहिं फ़िलहालु गुंजाइश न आहे त उन सां तकड़ि न करियो। जिन वटि कुझु बि गुंजाइश न आहे त उनखे दरगुज़र करे छॾियो। हदीस में चए थो, मई यस्सर अला मुअसिरिन फि दुनिया वल आख़िरह, फि दुनिया यस्सर अल्लाहु लहू फि दुनिया वल आख़िरह। जेको कंहिं तंग दस्त ते आसानी करे थो दुनिया में, त अलाह साईं दुनिया ऐं आख़िरत में हुनजे लाइ आसानी पैदा कंदो। असांखे बि त दुनिया आख़िरत में आसानियूं खपनि न, तंहिंजे करे असां ॿियनि सां आसानी कयूं। उहो तव्हां बुख़ारी शरीफ़ में दौरे हदीस वारनि ऐं ॿियनि बि हदीस ज़रूरु ॿुधी हूंदी त हिकिड़ो नजात पाए वियुसि। उन खां पुछूं त उहो कहिड़े ज़रिए सां, छाजे करे तव्हांखे नजात मिली? त मां जेको मुसिर हूंदो हो, तंग दस्त, उनखे दरगुज़र करे छॾींदुसि, ऐं जेकॾहिं को मालदार हूंदो पर फ़िलहालु तकलीफ़ में हूंदुसि, उनखे उनज़ुर ढर ॾींदो हुउसि। पर मुंहिंजी राय ते आहे, जेकॾहिं तव्हांजो कंहिं ते कर्ज़ु आहे 100, 200 या 1000 ताईं, या की माना एतिरो वॾो कर्ज़ु कोन्हे ऐं हू नथो ॾेई सघे, त तव्हां उनखे माफ़ु करे छॾियो। बल्कि कर्ज़ु जेकॾहिं चाहियो था त को मूंखां वरी न घुरे, त पोइ जेको अथसि फ़िलहालु न घुरोसि, त तव्हां खां घुरंदो ई कोन। भला 1000 जो कर्ज़ु अथसि त 5000 तक ते कोन घुरंदो न फ़िलहालु। हाणे हिकु दफ़ो वठी वठंदुसि 1000 त वरी घुरंदो। बचणु चाहियो था त इहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे। हदीस में चए थो त मन कान फी हाजत अखी ही कान अल्लाह फी हाजत ही। जेको पंहिंजे भाउ जी का ज़रूरत पूरी कंदो त अलाह साईं उनजी ज़रूरत पूरी कंदो। इहो अलाह जो वाइदो आहे। हाणे तव्हां पंहिंजे हियां ते हथु हणी ॾिसो त असां पंहिंजे भाइरुनि जी कहिड़ी मदद कयूं था। रुगो पंहिंजे माहौल में न, पर पंहिंजे पाड़े में, ॿार में कोशिशि कयो त कंहिंजे असां कमु अचूं। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हू करे सघे थो ख़िदमत। हज़रत अबू बकर सिद्दीक़ हिकिड़ी कुराड़ी हूंदी, उन वटि वेंदो, उनखे खाधो वाधो खाराईंदो, नाबी न ही। हज़रत उमर ख़लीफ़ो थियो त हज़रत उमर वियो उनखे खाराइण जी, हुनखे फ़र्क़ु महसूसु न थिए, उनखे क़तल खाराईंदो। हुनखे जॾहिं कुराड़ी खे क़तल खाराइण शुरू कई त उन रड़ करे चयो त अबू बकर वफ़ात करे वियो छा? चई हा वफ़ात त करे वियो, पर तेसि ताईं ॻाल्हाए बि कोन पियो, जीअं आवाज़ न सुञाणे। पर कुराड़ी तोखे ख़बर कीअं पई? थी त उहो खखड़ियूं कढी पोइ खाराईंदो, तूं खखड़ियुनि समेत थो खाराईं। इहे माण्हू ॾिसो एॾे रुतबे वारा थी करे बि लिक लिक में अलाए छा माण्हू कनि था। अॼुकल्ह त हालत इहा आहे, जेको अटे जा 5 किलो ॾियूं था त फोटू था कढायूं, आहे की न कोन? अड़े हू जेको वठंदड़ आहे उनखे शर्म थिए थो, ॾींदड़नि खे शर्म कोन थो थिए। हू जेकॾहिं मरी वञे इहो चाहींदो, पर हिननि ॾींदड़नि खे कोई शर्म कोन थो थिए। अलाह साईं ने फेसबुक ऐं इन्हनि जे मोबाइलनि जी फितने खां महफ़ूज़ रखे। अर्ज़ु कयूं त कंहिंजे कमु अचो। हदीस में चए थो, मन नफ़स अन मुमिनिन कुर्बतम मिन कुरबि दुनिया नफ़स अल्लाहु अनहु कुर्बतम मिन कुरबि दुनिया वल आख़िरह। जेको बि कंहिं मोमिन जी तकलीफ़ हिकिड़ी दूरि कंदो दुनिया में, त अलाह साईं उन जूं तकलीफ़ दुनिया में बि लाहींदो, ख़तमु कंदो, ऐं आख़िरत में बि। हीअ त सिर्फ़ु असांजी 60 साल या 70 साल या 40 सालनि जी ज़िंदगी आहे। असुलु अञा हयाती त और आहे, वॾी हयाती ड्रिको सिलसिलो आहे। उन जे लाइ असां छा कयूं, उन जे लाइ असां छा कुझु कयो आहे जो उते मुंहुं ॾेई सघूं। पोइ तंहिं करे हीअ जेके अर्ज़ु कयां थो तव्हांखे, गुज़ारिश कयां थो, निमाज़ रोज़ो पंहिंजी जॻह ते आहे, अलाह जी बात आहे, पर उन सां गॾु यानी ख़ुदा परस्ती सां गॾु इंसान दोस्ती ज़रूरी आहे। इस्लाम जा 2 बुनियाद आहिनि, 2 सुतून आहिनि, हिकिड़ो ख़ुदा परस्ती, ॿियो इंसान दोस्ती। निमाज़ रोज़ो हज अलाह खे राज़ी करण जा आहिनि, पर हीअ जेके माण्हुनि खे मदद करणु, उन्हनि सां ताउन करणु, उन्हनि जे कमु अचणु, इहो आहे इंसान दोस्ती, इहो बि ज़रूरी आहे।
जेकॾहिं असां चाहियूं था त अलाह तबारक व तआला असां ते महिरबानी करे, ऐं जेकॾहिं चाहियूं था त दुनिया में बि असां ते आसानी थिए। पर इहो मां जेको ॻाल्हि कई त हिते जेकॾहिं दुनिया में कंहिंजी मदद करे थो त अलाह साईं मदद करे थो, दुनिया में बि आख़िरत में बि। तव्हां इहा लालच न रखो, तव्हां इहा लालच न रखो, तव्हां लिलाह फिलाह करियो। असां उते हाणे मदीने में हिकिड़े प्रोफेसर आहे अब्दुल रहमान शाह, ये हर साल वेंदा आहियूं, दावत कंदो आहे, पुर्तगल दावत कंदो आहे। पोइ उन हिकिड़े अजीब ॻाल्हि मूंखे ॿुधाई, चई त मोहम्मद बिन अब्दुल वहाब जेको किताबु आहे उन में इहो लिखियो अथई त कॾहिं कॾहिं दुआ में बि रियाउ थींदो आहे, दुआ में बि इंसान जी पंहिंजी शोहरत, पंहिंजो मक़सदु हूंदो आहे, माना रियाउ, ॾेखाव, पंहिंजी ज़ाती गर्ज़, दुआ में बि रियाउ। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कान्हे थी त दुआ में रियाउ कीअं थींदो, छो दुआ उमूमन इंसान अकेलापे में घुरे थो। उते हिकु दफ़े मां उर्दन में वियुसि, उते मुंहिंजी गाॾी कंहिं नौजवान जी गाॾीअ खे लॻी वई, उनजो थोरो नुक़सानु थी पियो, उनजो पीउ निकिरी आयो ॿाहिरि, अचे कावड़ियो, इहो थी कोन थो सघे, मां ज़िक्र अज़कार कंदो आहियां, मां अलाह साईं दुआ घुरी आहे, इहो छो थियो? पोइ मूंखे सम्झ में आई ॻाल्हि, साईं दुआ में बि रियाउ थींदो आहे। त तव्हांजो मक़सदु न हुजे, अलाह साईं कंदो पंहिंजी जॻह ते। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि त मां हिन जी मदद कंदुसि, पोइ मूंखे हेतिरो हदियो ॾींदो, पोइ मां वरी ॾींदोमांसि, पोइ इहे साईं ॻाल्हियूं दिलि में न आहिनि रखणियूं। बल्कि टी ॻाल्हि, इंसान, हर हिकु इंसान गुनाहगार आहे, मां बि गुनाहगार आहियां, तव्हां बि पंहिंजे दिलि ते हथु रखी ॾिठो, केतिरनि इंसाननि एबनि सां भरपूर आहे। हिकिड़ी माण्हुनि खे ख़बर आहे, अक्सर गुनाह अहिड़नि जे माण्हुनि खे ख़बर कान्हे, चङो थियो ख़बर कान्हे, रब सतार आहे, सतारी करे थो। हदीस में अचे थो त उहो इंसान केॾो बेवकूफ़ आहे जो राति जो गुनाह करे थो, रब साईं सतारी करेसि थो, वरी सुबुह जो फ़ख्र सां चवंदो थो त मां राति जो हीअं कयो। रब सतार आहे, तंहिंजे करे असां अब्दु सतार आहियूं। अब्दु सतार तॾहिं थींदासीं जॾहिं सतारी असां बि कयूं न। हदीस में अचे थो त मन अय्यर अखाहु बिज़ंबिन, तव्हां पढ़ी आया हदीस, लम यमुत हत्ता यअमलहु, जेको पंहिंजे भाउ खे कंहिं गुनाह जो ऐब थो लॻाए, तूं त हीअं कंदो आहे, त इहो तेसि ताईं न मरंदो जेसि ताईं उहो कमु उन कम में पाण मुब्तला थींदो। अहिड़े ॾींहं खां ॾियणु खपे असांखे। ऐब जो ई ऐब गोई ॿिन्ही खां बचणु खपे। असांजी आदत छा आहे, असांखे जेकॾहिं को चवंदो न तो में हीअ आहे, त वरी पोइ ॻोल्हींदासीं त हुन में कहिड़ी ख़राबी आहे, मुक़ाबिलो करिणो आहे। ॾाची हाणे 10 त तोड़ी हाणे 13। हिकिड़ी आहे ऐब जोई, ॿी आहे ऐब गोई। ऐब जोई जो मतिलबु आहे त ऐब ॻोल्हणु, त जीअं उनखे मां चई सघां, ऐं ऐब गोई माना उहे ऐब वरी बयानु करणु, ॿई बहितर न आहिनि। जेकॾहिं चाहियो था त असांजी बि का ऐब जोई ऐब गोई न थिए त पोइ तव्हां बि न करियो। हुमज़ह लुमज़ह जो मतिलबु छा आहे, वैलुल लिहुमज़ह लुमज़ह, इहो ई आहे न। तंहिंजे करे जेकॾहिं कंहिंखे तव्हां गुनाह में मुब्तला ॾिसो था त अकेला पे हुनखे नसीहत करियो, ऐं इनशा उहो सम्झी वेंदो। बीभो न कयो उनजे लाइ, हुनखे ॻाल्हि, हुनखे ॻाल्हि, हुनखे ॻाल्हि, इहा बहितर न आहे। सतारी करियो त रब बि तव्हांजी सतारी कंदो। हदीस में अचे थो, मन सतर अला मुस्लिमिन फिद दुनिया सतर अल्लाह अलैहि फिद दुनिया वल आखिरह। रसूल अकरम जो वाइदो आहे, जेके दुनिया में तव्हां सतारी कंदव त अलाह साईं हुन जा दुनिया में बि ऐब ढकींदो त आख़िरत में बि ऐब ढकींदो। सच ॿुधायो त जेकॾहिं असां में ऐब आहिनि सभु हिते अलाह साईं खोले माण्हुनि जे आॾो करे त केॾी तकलीफ़ थींदी। आख़िरत वारो त अञा जहान परे आहे। जेकॾहिं चाहियूं था त दुनिया में बि ढकिजूं, आख़िरत में बि, त पोइ असांखे बि सतारी करणी पवंदी। आख़िरी ॻाल्हि मां गुज़ारिश कंदुसि, इंसान आहे, कंहिंसां वेड़े थिए थी या कंहिंसां कुझु तिखो मिठो थिए थो, पोइ कॾहिं पाण खां ग़लतियूं थियनि थियूं, कॾहिं ॿिए खां ग़लतियूं तव्हांजे हक़ में थी थियूं पवनि, कॾहिं तव्हां का ग़लती करे था वठो। जेकॾहिं तव्हांजी ग़लती आहे
त हुन खां माफ़ी वठण में देरि न करियो। हदीस में अचे थो न जेको पंहिंजे भाउ सां 3 ॾींहंनि खां वधीक नथो ॻाल्हाए त जन्नत जी ख़ुशबू न लहंदो या अहिड़ो को लफ़्ज़ अचे थो। ऐं तव्हां पाण ने तजुर्बो कयो आहे न, 3 ॾींहंनि खां मथे थींदो त पोइ वरी हिक ॿिए जे मुंहुं बि कोन पवंदासीं, लॼ थींदी ॻाल्हाईंदे। तंहिंजे करे 3 ॾींहंनि जो फ़ासिलो रखियो वियो आहे। तंहिंजे करे तव्हां का बि उन में दिक़त महसूसु न करियो। ग़लती जेकॾहिं पंहिंजी आहे त हुन खां माफ़ी वठो। जेकॾहिं हुन जी ग़लती आहे ऐं उहो तव्हांजे दर ते अचे थो ऐं माफ़ी थो वठे त पोइ माफ़ु करण में देरि न करियो। बसि मूंखे यादि आहे त सैद बाग में हूंदो वॾेरो अब्दुरज़ाक, साईं सुञाणे, उहो वञे पियो हज ते। पोइ वीचारो स्कूटर ते चढ़ी 50 हूंदी हुअसि मोटर साइकिल। हिकु दफ़े त महेसरनि जे ॻोठ में वियो त मोटर साइकिल बीहेसि कान पई। नऊं सिखियो हो। उनजो पुटु मोटी अब्दुल वहीद बि पढ़ियो हो, पोइ खणी मुकमल न पढ़ी सघियो। पुछां आयो त ॾियसि पर हाणे मोटर साइकिल नथी पए, बसि वञा थो वरी। पोइ एॾो सादो माण्हू उहो वरी हज ते, त पोइ वरी हर हिकु वटि वञी दादा मूंखे माफ़ु कजांइ, मां हज ते वञे। हिकिड़ो माण्हू पियो न असली माफ़ु न कंदो मैं, हाणे छा कहिड़ी थंज माफ़ु न कंदो, छा कंदुसि। बाबा दरगुज़र करियो, जेकॾहिं तव्हां चाहियो था त अलाह तबारक व तआला बि दरगुज़र करे, त पोइ जेको तव्हां वटि अचे थो माफ़ी वठण त हुनखे माफ़ु करे छॾियो। मुंहिंजा दोस्तो, हीउ इल्मु गूना अणखुटा जेके आलम थी चुका आहिनि, ईअं न सम्झनि त असां हाणे वॾा आलम थी आहियूं। साईं ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासिमी साहिबु फरमाईंदो हो त असांखे उस्ताद जंहिं वक़्तु मौलवी थी वेंदा हुआसीं त पोइ पटी उन ॾींहुं दिस्तार बंदी वारे ॾींहुं, दिस्तार बि त कान हूंदी, ईअं खणी हुजे किथे बि, पटीअ ते अलिफ बे ते से वारी या लिखी ॾींदा हुआ, 52 अखरी या 26 अखरी अरबी वारी हूंदी। त माना इहो इशारो हूंदो त तालीम अञा तव्हांजी हाणे शुरू थी आहे। तंहिंजे करे हीअ सॼी दुनिया किताब आहे, मुतालो कयो, पढ़ो, सिखो। हीअ उस्तादनि तव्हांखे नमूनो ॾिनो आहे, हाणे तव्हांखे पंहिंजो मुतालो वधाइणो आहे। जिन वॾा किताब लिखिया, इहे सभु हुननि पढ़िया छा पहिरीं? हुननि पढ़ी करे मलको हासिलु कयो, पोइ उन इस्तेदाद जे बुनियाद ते हुननि अॻिते इल्मु वधायो पंहिंजो। ख़ुसूसी तौर ते जेके दौर हदीस जा शागिर्द आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश हूंदी त तव्हां अॻिते बि तइलीमी जो सिलसिलो जारी रखो, मूं सां राब्ते में अचो। के तख़सुस फिल हदीस में वञनि, के तख़सुस फिल इंजलिज़ीअ में वञनि, के तख़सुस फिल फ़िक़ह में वञनि, के तख़सुस फिल अरबीअ में, जेकॾहिं तव्हांखे माइटनि जे तरफ़ां गुंजाइश आहे त। छो त तसनीफ़ तारीफ़ जो मैदान, तहक़ीक़ जो मैदान, तक़रीर जो मैदान अञा रहियल आहे असांखां। उन में रिजाले कार पैदा करणा आहिनि, तॾहिं थींदो जेकॾहिं अॻिते अञा तव्हां पढ़ंदव। आख़िरी गुज़ारिश तव्हांखे इहा हूंदी त हीउ जेको इम्तिहान थिए थो, इन में तव्हांजी अख़लाक़ियात बुलंद बरतर हुजे। हिते शायदि ॿियनि मदरसनि जा घणा शागिर्द अचनि था, जेके बि ॿाहिरां अचनि था त उन्हनि सां तव्हांजो रवैयो सुठो हुजे, उहो सुठो त असुरु वठी वञनि। ॿियो नकुल ऐं कापी बिल्कुलु केर बि न करे। उन में जेको न पकिड़िजे थो न, रुगो तव्हांजी बेइज़ती नथी थिए, उस्तादनि जी बेइज़ती थिए थी, इदारे जी बेइज़ती थिए थी। हाणे उस्ताद मोहम्मद इलियास खे यादि आहे त हिकिड़ो को शागिर्द हो, उन साईं ॾाढी कटराईंदो हो, बल्कि कूड़ींदो हुजणु त उन खे उथारे छॾियो निगराननि, ज़ाहिर कानून आहे। हू साईं पोइ पंहिंजा ॿाहिरि अलाए छा वठी आयो, नालो नथो खणा, अलाह साईं उनखे हिदायत ॾिनी अथई, घणो करे भलो माण्हू हो तमामु, पर हाणे थिए थो न। उस्ताद इलियास, पोइ मां वियुसि, हीअ साईं छो नथा विहारियोसि, मां हुननि खे निगरान चयोसीं तव्हां विहारियोसि। छो मूंखे ख़बर हुई त छॾींदा कोन, हे कंदा टोयो वरी न वञनि होॾे प्रेस में। हलो वेहंदो त नतीजो त उहो हुनखे लिखी छॾिया न रिपोर्ट, भली छा हीअ पर्चा ॾे, छा थींदो। उहो वेठो, पोइ नतीजो त जेको अचिणो हो सभु अचिणो हो, त बाबा हिन जो नतीजो कैंसिल आहे। कॾहिं इहे ॻाल्हियूं थियनि थियूं। तव्हां नकुल ऐं कापी बिल्कुलु न कयो, जेको तव्हांखे अचे तव्हां उहो लिखो। ऐं असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। असां त चवंदासीं तव्हां 100 नंबर खणो, पर महिनत तव्हांखे पंहिंजो कमु ॾींदी। दुआऊं घुरी करे अलाह साईं खां पोइ पर्चो शुरू कयो, इनशा अलाह ताला कामयाबी तव्हांजा क़दम चूंदी। असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। वरी इनशा अलाह ताला ज़िंदगी जेकॾहिं बाक़ी आहे त वरी गॾु हूंदासूं।
पर मां त हाणे जॾहिं बि इहो कहिड़े मैसेज कंदासूं मां सुभाणे अचां थो या कीअं ॿिए ॾींहं त पोइ तक़रीबन मां इहो रखंदे जेकॾहिं सिहत ऐं हयातीअ साथ ॾिनो त ज़ाहिर ॻाल्हि आहे हर इंसानु केॾी महिल बि शेख मोहम्मद यासीन फादानी वॾो मुहदिस मुस्निदुल असर उन वटि हिकु शागिर्दु वियो इजाज़त हदीस वठणु शाम जो चईंसि सुबुह जो अचिजांइ राति जो वफ़ात करे वियो इंसान जो हाल छा आहे ईअं सम्झे त मां ॼण त राति जो महिमान आहियां बसि मौत सदाईं साम्हूं जॾहिं हूंदो न त पोइ माण्हू इबादत बि कंदो ज़िक्र बि कंदो इहे चंद मुंहिंजूं गुज़ारिशूं हुयूं अलाह तबारक व तआला खां दुआ आहे असां ऐं तव्हां समूरनि जो ईमान ते ख़ात्मो फरमाए आख़िरत में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब करे फ़लस्तीन ऐं गज़ा वारनि खे हमेशह यादि रखो मां तक़रीबन हर निमाज़ खां पोइ उन्हनि जे लाइ दुआ कंदो आहियां तव्हां घुरंदा आहियो अलाए कोन नथा घुरो ॿियो कुझु नथा करे सघूं दुआ त घुरो उन्हनि खे अलाह सां कामयाबु करे उन्हनि जे दुश्मननि खे नाकाम करे ऐं उन्हनि जे लाइ माली तौर ते जेतिरी मदद थी सघे कयो माण्हुनि खां वठो इहा त अञा गुज़ारिश मां ख़ुशि कई बि कान पर कंदो आहियां त तव्हां ॾियण जी आदत पाण में विझो थोरो न थोरो पंहिंजे वितार ॾींदा कयो अलाह साईं तव्हांखे उन खां वीणूं टिणूं ॾहूं ॾींदो हलो न बि ॾिए उहो लालच त मां तव्हांखे झलियो न आहे करणी पर तव्हां ॾियो आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।